शाह करीम भरिसां ॻोठ अनवर मल्हा जे ॻोठाणनि पारां कपूर पुलिस चेक पोस्ट अॻियां अनवर मल्हा गली महिला में कोहली बिरादरी जे सवे माण्हुनि मेन रोड ते धरणो हणी रोड ब्लॉक करे पुलिस ख़िलाफ़ नारेबाज़ी कई। जॾहिं त रोड ते धरणो हणण वेठल दूर सोलंगी बिरादरी जे माण्हुनि में जहिरो थी पियो ऐं लठियूं ऐं सुरटनि जो इस्तेमालु कयो वियो। जहिड़े दौरान केतिरा ई माण्हू ज़ख़्मी थी विया। सोलंगी बिरादरी जे मीर हसन सोलंगी वलद मोहम्मद हसन सोलंगी सख़्तु ज़ख़्मी थी पिया, जिन खे रूरल सेंटर बुलरी आंदो वियो, जिते फर्स्ट एड ॾेई हैदराबाद रेफर कयो वियो। त मुज़ाहिरो कंदड़ दूर जे माण्हुनि औरतुनि ऐं मर्द अनवर मल्हा गली मोहल्ला मीडिया अॻियां एहतजाज कंदे चयो, चोरी करण वारा असांजे घर में न जाए पुलिस जी लथी असीं को चोर ने लोफर ने धाड़े वाला असांजे ॿार बचे था कपिड़ा लाथूं आहे, गंदियूं बंदियूं लाथूं आहे, रलियूं लाथायूं आहे, असां ज़ुल्म कयूं आहे, असांजा पैसा खऊं आहे, सोन वग़ैरह उहो कयूं आहे। उनखे मूं छॾाइण न पिया कयो, मूंखे खटा था किराऊं, मुंहिंजा पटऊं, मूंखे बामा जले हेठि लाथऊं, दौरी अची मुंहिंजे हंध मथां लाथऊं, मुंहिंजा नंढड़ा बच्चा सुता पिया हुआ, हुनजे मथां पैसा कढूं किशे मां, हुनजी मोबाइलूं खऊं, पोइ हुते पेटी उछलाए हुन मां असांजा सोन कढूं, असांजे मज़दूर माण्हू आहियूं, असांजे हुते सभु शइ खऊं मथां, पोइ मुंहिंजा नंढड़ा बच्चनि रड़ियूं पे कयूं, मूंखे मारूं पे। ॿिए पासे धरणे में ज़ख़्मी ऐं मीर हसन सोलंगी जे चाचे वारस सोलंगी मीडिया अॻे खे ॿुधाईंदे चयो त हिननि दाख़िल कराई छा कई नदी हिन कपूर मोड़ीअ ते रिपोर्ट पुलिस पे हली, पोइ ॿ टे दफ़ा चोर झले आया, पर वरी पोइ माण्हू जेके असर सुरुखारा ते छॾाए वञनि असांखे कुझु कल्ह, पोइ कल्ह जेको आहे पुलिस वरी चोरनि खे हथु कयो, वञी चोरी पोइ हुनखे हुते ॿधऊं, हिकिड़ी मोटर साइकिल का चोरी जी उहा हुन घर मां कढूं, पुलिस ते ॿधी आहे, वरी हुनजो पोयां कमदार आयो जज कोन थी छॾे आई, असीं रोड कोन छॾिया त हुनजो असांजी वीचारी चोरी था थी आहे, हिनखे 2 महीना थिया आहिनि, 3-4 महीने चोरी विया आहिनि, असीं मां शिकायत ते वेठा आहियूं, तव्हां चोर ॿधिया हुनखे छॾायो, हुन लाइ मुज़ाहिरो कयो, इन खां पोइ पाण मथी थी पिया, पोइ हिन ते मुज़ाहिरो कोन था थिए, हिकिड़ो हसन कान्हे। सिंध हाई कोर्ट ऐं वज़ीर एला सिंध एला अख्तियार खां नोटिस वठण जो मुतालबो कयो आहे, जांच करे असुल हक़ीक़त ज़ाहिर करण जो मुतालबो कयो। रिपोर्ट दिल नवाज़ रिंद, बुलरी शाह करीम, शाहीन न्यूज़।